अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो चाकर खान पंहिंजे भाउ जे दुश्मन खे ॻोल्हे वेंदो। छा रूंडे वारा पंहिंजे मिशन में कामयाबी था। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। जीअं त असां तव्हांखे ॿुधायोसीं त सूमर जे ॾींहुं शाम जो 7 बजे ड्रामो हलंदो। ड्रामो हली चुको आहे, तव्हां ॾिसण न विसारींदा। इन ख़ुशी में असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त वॾेरो चाकर खान पंहिंजे भाउ जे दुश्मन खे ॻोल्हण जी कोशिशि कंदो। बहरहाल उहो हली उन्हनि खे हथ कोन ईंदो, छो जो जिथे उहो शायदि मौजूदु हुई उन्हनि जी नौकराणी उहा बि उतां ग़ाइबु थी वई। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त रूंडे वारा पंहिंजे मिशन में फ़िलहाल कामयाबु वेंदा, छो जो उन्हनि रावल खान वारनि खे बि ज़हर ॾिनो आहे। दोस्तों ईंदड़ एपिसोड तमामु घणो मज़ो ऐं सनसनीखेज़ थियण वारो आहे, छो जो हुन में तमामु घणो एक्शन थींदो। ऐं दोस्तों तव्हां पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा त ड्रामो अव्हांखे पहिरियों एपिसोड्स कीअं लॻो। जन दोस्तनि ॾिठो आहे त उहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा, जवाबु ज़रूरु ॾींदा। ऐं जन न आहे ॾिठो उहो ज़रूरु वञी ड्रामे खे ॾिसनि ऐं पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों हीउ ड्रामो तमामु बहितरीनु थियण वारो आहे। हिन में अञा पहिरें किस्त में कुझु अदाकार ज़ाहिर शो न कया विया आहिनि। ईंदड़ एपिसोड्स में तमामु अदाकार सुठा बि शो कयो वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जला।